पुलिस गिरफ़्तार कयल सहाफ़ी अनवर अब्बासी खे नंगर पार करजी अदालत में पेश करे छॾियो आहे। अदालत सहाफ़ी अनवर अब्बासी खे 2 ॾींहनि जे जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले कयो आहे। टंडेबाग जे सहाफ़ी अनवर अब्बासी खे 8 महीना अॻु चोरी वारे केस में गिरफ़्तार कयो वियो हो। सहाफ़ीअ जी गिरफ़्तारी ख़िलाफ़ टंडेबाग समेत मुख़्तलिफ़ शहरनि में सहाफ़ियुनि एहतजाज कयो आहे। अहम ख़बर आहे, पुलिस गिरफ़्तार कयल सहाफ़ी अनवर अब्बासी खे नंगर पार करजी अदालत में पेश करे छॾियो आहे। अदालत सहाफ़ी अनवर अब्बासी खे 2 ॾींहनि जे जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो आहे। टंडेबाग जे सहाफ़ी अनवर अब्बासी खे 8 महीना अॻु चोरी वारे केस में गिरफ़्तार कयो हो। सहाफ़ीअ जी गिरफ़्तारी ख़िलाफ़ टंडेबाग समेत मुख़्तलिफ़ शहरनि में सहाफ़ियुनि जो एहतजाज जारी आहे। पुलिस गिरफ़्तार कयल सहाफ़ी अनवर अब्बासी खे नंगर पार करजी अदालत में पेश कयो आहे।